बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा दोस्तो, अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि आलिम जी फ़ज़ीलत ऐं इल्मु सिखण वारनि जी फ़ज़ीलत। अल्लाह तबारक व तआला ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं कहिड़ियूं फ़ज़ीलतूं आहिनि। त शुरू कयूं था आलिम जी फ़ज़ीलत। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, हिकु आलिम दीन शैतान ते 1000 आबिदनि खां वधीक सख़्तु आहे। हदीस शरीफ़ जो मतिलबु हीअ आहे त शैतान जे लाइ 1000 आबिदनि खे धोखो ॾियणु आसान आहे, पूरे दीन जी सम्झ रखण वारे आलिम खे धोखो ॾियणु ॾुखियो आहे। हिन हदीस शरीफ़ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आलिमनि जी फ़ज़ीलत खे बयानु फ़रमायो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद मुबारक आहे त जंहिं शख़्स सां अल्लाह तबारक व तआला भलाई जो इरादो कंदो आहे, उनखे दीन जी सम्झ अता फ़रमाईंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान मुबारक आहे त आलिम नबियनि जा वारिस आहिनि ऐं अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम दरहम ऐं दीनार जी मीरास नाहे छॾी, फ़क़ति उन्हनि इल्म जी मीरास खे छॾियो आहे। पोइ जंहिं शख़्स इल्म खे हासिलु कयो, इन तमामु घणो भाङो नबियनि जी मीरास जो हासिलु कयो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो शरफ़ ऐं फ़ज़ीलत इज़त थी सघे थी जो इंसान इल्म जे करे नबीअ जो वारिस थिए थो। आलिम जी तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। आसमान जी सूंह 3 शयुनि में आहे, हिकु सिजु, ॿियो चंडु, टियों तारा। अहिड़ीअ तरह ज़मीन जी सूंह ऐं ज़ीनत 3 शयुनि में आहे, हिकु उलमाए दीन, ॿियों बरसाति, टियों आदिल बादशाह। हिन ज़मीन जो सींगार आलिम आहिनि, छो त इल्मु हिकु अहिड़ो ॿूटो आहे जंहिंखे दिलि ऐं दिमाग़ जी सरज़मीन में लॻाइण सां अक़ल जा फल लॻंदा आहिनि। इल्मु हासिलु कंदड़ नमाज़ नफ़िल पढ़ण वारे खां अफ़ज़ल आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो त जिते सिजु उभरंदो आहे उते राति जो अंधेरो बि ज़रूरु ईंदो आहे, लेकिन जिते आलिम हूंदो आहे उते जिहालत जो अंधेरो कॾहिं बि न ईंदो। तंहिं करे आलिमनि वटां इल्मु खे हासिलु करियो। इल्म जे वण खे ॻोढ़नि जे चश्मे सां सैराब करियो, छो त दुनिया में सभ खां वॾी बदबख़्ती ऐं जिहालत इल्म खां महरूमी आहे।